उहा हक़ीक़त शक खां मथां ई आहे त अल्बर्ट आइंस्टाइन अहिड़ो अज़ीम तरीन दिमाग़ु हुयो जो अॼु बि साइंसदान संदसि दिमाग़ी वसियत मापे न सघिया आहिनि। अहिड़नि आला दिमाग़नि जो हिकु कमाल उहो बि हूंदो आहे जो कुझु साह तूं संदनि सोबत में गुज़ारींदड़नि बि अकाबरी जा के गुर झटे वठंदा आहिनि। हिकु दफ़े आइंस्टाइन हिकु तक़रीब खे ख़िताब करे मोटियो त खेसि हिन जे ड्राइवर ॿुधायो त साणसि गॾु रही ऐं संदसि तक़रीरूं ॿुधी केतिरा ई लेक्चर हिन खे ज़बानी यादि थी विया आहिनि। तंहिं ते आइंस्टाइन खेसि मुर्की वराणियो त ठीकु आहे, अॼु हीअं था करियूं त हिन वक़्तु मूंखे जिते लेक्चर ॾियणु वञिणो आहे उहे माण्हू इत्तेफ़ाक़ सां मुंहिंजी सूरत खां अणवाक़ुफ़ आहिनि, सो अॼु उते मुंहिंजी जाइ ते तूं आइंस्टाइन बणिजी लेक्चर ॾे। ड्राइवर हथ ॿधी उहा गुस्ताखी करण खां माज़रत कई, पर आइंस्टाइन जे घणे इसरार ते ड्राइवर संदसि हुकुम मञी वरितो ऐं उन महिल ड्राइवर आइंस्टाइन बणिजी ऐं आइंस्टाइन ड्राइवर बणिजी उते पहुता। ईअं उन तक़रीब में आइंस्टाइन जे ड्राइवर लेक्चर ॾिनो। जॾहिं त आइंस्टाइन संदसि ड्राइवर बणियो वेठो रहियो, लेक्चर ॾियण खां पोइ जीअं ई ड्राइवर लथो त तक़रीब में मौजूदु हिकु माण्हू हिन वटि हली आयो ऐं चयाईंसि त साईं, अव्हां रियाज़ी जो फलाणो फार्मूलो ॿुधायो, मां ठीकु तरह सां सम्झी कोन सघियो हुयमि, अव्हां जे लेक्चर दौरान अव्हां जी महिरबानी थींदी। अव्हां महिरबानी करे मूंखे उहा वज़ाहत सां ज़रूरु सम्झाईंदा। खेसि ज़ोर भरियो। संदसि सवाल ते नकली आइंस्टाइन यानी ड्राइवर हिकु फिको मिठो थी वियो, पर जल्दी पाण संभाले वरिताई ऐं हाज़िर दिमाग़ी जो मुज़ाहिरो कंदे आइंस्टाइन तरफ़ इशारो कंदे वराणियाई त उहो फार्मूलो एतिरो त सवलो आहे जो मुंहिंजे हिन ड्राइवर खे यादि आहे जेको तव्हांखे सम्झाए सघे थो।